अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कमांडो पंवर अवां सां लाइव सचाई न्यूज़ हेड ऑफिस मदे जी मां मुखातिब आहियां। अॼु मां अवां सां महांगाई जे बारे में कुझु हाल अहवाल ओढ़णु चाहियां थो। दोस्तो, महांगाई जेका मुसलसल मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिकु ग़रीब माण्हूअ जे मथां ताबड़तोड़ तरीक़े सां हमलावर आहे ऐं ग़रीब जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, उन जो असरु जेको आहे उहो आख़िर कंहिं ते थो पए। दोस्तो, अवां कॾहिं गौर कयो आहे त हिकु त तिजारत पेशा तबिको आहे जेको कारोबारी तबिको आहे, उन ते बि महांगाई जो को ख़ातिर ख़्वाह को ख़ासि असरु नथो पवे। छो? वजह इहा आहे त उन जो कारोबार, उन जो मुनाफ़ो त साॻियो ई अपग्रेड थींदो थो रहे न। हिकिड़ी शइ आहे जेकॾहिं 50 जी आहे त उहा जेकॾहिं हू 55 में खपाए थो ऐं उन जी रक़म जेकॾहिं वरी वधी 100 थी वञे त ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो वरी 110-20 खपाईंदो, यानी कि हुनजो प्रॉफिट बि इंक्रीज़ थिए थो। जॾहिं हुनखे प्रॉफिट बि हुनजो कारोबारी तबिके जो इंक्रीज़ थिए थो त नतीजे में उन ते त एॾो को ख़ासि असरु पवंदो कोन। ॿियो आहे असां वटि नौकिरी पेशा तबिको। नौकिरी पेशा तबिके जी बि अवां ॾिसंदव त हर साल पघार वधंदी रहे थी। अॼुकल्ह घटि में घटि कंहिं मुलाज़िमनि जी पघार 50,000, 70,000, लख तक़रीबन जेको आहे उन खां मथे अबो पघारूं आहिनि। ऐं बहरहाल जंहिंजी जेतिरी बि पघार आहे त उन जी उहा पघार बि हर साल बजट में 15%, 20%, 10% माना इंक्रीज़ थींदी रहे थी। यानी कि महांगाई जो उन ते बि को ख़ातिर ख़्वाह ऐं को ख़ासि असरु नथो पवे। नतीजे में हिन मुआशिरे जो उहो तबिको जेको ख़ासि करे मज़दूर तबिको आहे, मज़दूर तबिको आहे, ऐं ख़ासि करे मां चवां थो पियो त उन तबिके जी तरफ़ बि कंहिं तवजो न ॾिनो आहे जेको बेरोज़गार तबिको आहे। हिन वक़्तु असांजे मुआशिरे में, असांजे समाज में बेरोज़गारी जेका इंतिहा दर्जे जी अरूज ते आहे, उन हवाले सां उनखे कोई बि काउंट न कंदो आहे। मज़दूर तबिको आहे, ख़ासि करे उन ते वॾो महांगाई जो असरु पवे थो। उन खां ॿिए नंबर ते जेको वॾे में वॾो असरु महांगाई जो पए थो उहो आहे बेरोज़गार तबिको। बेरोज़गार तबिको उहो त इंतिहाई वधीक उन ते इन शइ जो असरु जेको महांगाई जो पए थो त उन जी ज़िंदगी तमामु घणी अॻु खां वधीक बदतर ऐं अजीरन बणिजी वञे थी। उन तहत हिन वक़्त ताईं कंहिं बि सरकारी जेको आहे गवर्नमेंट में वेठल पॉलिसी साज़ तबिके, MPS, MNS या मथे जेके इक़्तिदार धणी आहिनि, उन्हनि कॾहिं बि इहो गौर वीचार न कयो आहे, न उन्हनि जे मथां कंहिं फोर्स विधो आहे। जेके असांजा MPS, MNS आहिनि, उन्हनि जूं बि जेके सैलरीज़ आहिनि, उन्हनि जूं मराहत आहिनि, उन्हनि जूं बि माना जेके आहिनि उहे बि इनक्रीज़ थींदियूं आहिनि हर साल, 2 साल, 3 साल। यानी कि सियासी जेके माण्हू आहिनि उन्हनि जूं बि जेके आहिनि पघारूं वधनि थियूं, अलाउंसिस वधनि था। ऑफिसर शाही असां वटि वॾे में वॾो अलमियो इहो आहे त हिकिड़ो जेकॾहिं हेठियों तबिको आहे, नंढो मुलाज़िम आहे, त उनजी जेकॾहिं 50 रुपए पघार वधे थी त वरी वॾे ऑफिसर जी जेको आहे उनजी 50,000 वधे थी। ज़ुल्म जी इंतिहा आहे। बहरहाल मक़सदु इहो आहे त हिते जेको असां वटि जंहिं क़िस्म जी पॉलिसी ठहियलु आहे, जंहिं क़िस्म जो असां वटि मैकेनिज़म ठहियलु आहे, उहो अहिड़े क़िस्म जो ग़रीब कुश सिस्टम ठहियलु आहे त जंहिंमें ग़रीब तर ऐं अमीर तर थींदो आहे। हिन ॻाल्हि करण जो मक़सदु छा आहे? मक़सदु इहो आहे त आख़िर उहो जेको ग़रीब तबिको आहे, जेको बेरोज़गार तबिको आहे, जेको मज़दूर तबिको आहे, जेको असां वटि लेबर तबिको आहे, उन जेको माज़ूर तबिको आहे, माज़ूर बि दोस्तो जेके आहिनि असांजे मुआशिरे जो हिकिड़ो इंतिहाई रहम जोॻो हिसो आहिनि। कंहिं न कंहिं सूरत में, के बीमारीअ जी सूरत में माज़ूर आहिनि, के जेको आहे जिस्मानी तौर ते माज़ूर आहिनि। उहो तबिको बि असां वटि इंतिहाई रहम जोॻो आहे। ऐं छा उन्हनि खे ॿचिड़ा बि हूंदा, उन्हनि खे जेको आहे शादियूं ग़मियूं समाज में उथणु वेहणु उन्हनि जो बि थिए थो, पर उन्हनि खे जेको आहे कंहिं बि क़िस्म जो कोई बि गवर्नमेंट जे तरफ़ां काई अलाउंस कोई मुक़ररु न आहे, या कोई नौकिरियूं बि अहिड़ियूं ख़ासि जेको आहे उन्हनि जूं न आहिनि, न वरी उहे कारोबार बि करे सघनि था। त हिकिड़ो असां वटि लेबर तबिको आहे, मज़दूर तबिको, ॿियो माज़ूर तबिको आहे, टियों वॾे में वॾो असां वटि बेरोज़गार तबिको आहे। कॾहिं बि काई गवर्नमेंट जेको आहे उहा पॉलिसी न हिन वक़्त ताईं जोड़ी आहे ऐं न वरी का जुड़ंदड़ नज़र अचे थी, न उन तबिके जे हवाले सां कंहिं हिन वक़्त ताईं को अहसासु कयो आहे। अच्छा दोस्तो, मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां मां, हिन वक़्तु बलदियाती इलेक्शन अचे थी। बलदियाती इलेक्शन अव्हां जे साम्हूं आहे ऐं उन में बाक़ी वञी 6 ॾींहं बचा आहिनि, 7 ॾींहं, त अव्हांखे कंहिं बि क़िस्म जी का रौनक नज़र न ईंदी।
वरना हीअ त इलेक्शन उहा आहे जो घर घर उमेदवार आहे। तक़रीबन जेकॾहिं ॾिसो त हर बिरादरी मां, हर पार्टी मां जेको आहे तक़रीबन हर 10 घर में उमेदवार आहे। त तव्हांखे माना जेको आहे ॿाहिरि कंहिं क़िस्म जा के पेनाफ्लेक्स, के हैंडबिल्स, के गाॾियूं, के झंडा, के नारा, के कार्नर मीटिंग्स, के कैंपूं नज़र अचनि थियूं? बिल्कुलु बि नथिंग। जिते बि इलेक्शन आहे उते तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी रौनक नज़र नथी अचे। इन जी वजह इहा ई आहे त हिन वक़्तु महांगाई इन क़दुरु पइजी वई आहे जो माण्हू 5 रुपया ख़र्च करण खां पहिरियां 100 दफ़ा सोचे थो। जेके सियासी बंगला, सियासी पार्टियूं जेके आहिनि उहे पंहिंजे सियासी बंगलनि तां उमेदवारनि खे कन्वेंस ॾींदियूं हुयूं, उहो बि ताहाल जेको आहे त मूंखे लॻे थो पियो त कंहिंखे बि न मिलियो आहे। छो त जेकॾहिं मिले हा त ज़रूरु ज़ाहिर थिए हा इलेक्शन वर्क जे सूरत में। त मां तव्हांखे ॿुधायां त जेको इंतिहा दर्जे जो असांजे समाज में मुतासिर तबिको आहे, यानी कि मज़दूर तबिको आहे, माज़ूर तबिको आहे, लेबर तबिको आहे, ऐं उनखां अलावा जेको आहे हारी तबिको आहे, उनखां अलावा बेरोज़गार तबिको आहे, वोट उहो ई कास्ट कंदो आहे। तव्हां कॾहिं बि ॾिसो कंहिं जलसो हुजे, जुलूस हुजे, मुज़ाहिरो हुजे, डंडे बाठे जी ॻाल्हि हुजे, जेल जी ॻाल्हि हुजे, या प्लस में वोट में लाइन में बीह करे वोट ॾियण जी ॻाल्हि हुजे, कॾहिं बि तव्हांखे सरमाएदार माण्हू नज़र न ईंदो, कॾहिं बि तव्हांखे आसूदो माण्हू नज़र न ईंदो, अमीर तबिको तव्हांखे हुते नज़र न ईंदो। कॾहिं बि जेकी माण्हू हिते स्कूलनि जे अंदरि पंहिंजा बच्चा पढ़ाइण खे ऐब सम्झंदा आहिनि, पंहिंजी बेइज़ती सम्झंदा आहिनि, जेकी माण्हू पंहिंजा बच्चा हिननि इस्पतालुनि जे अंदरि वठी अचण खां खे पंहिंजी बेइज़ती सम्झंदा आहिनि, आर सम्झंदा आहिनि, पंहिंजी इंसल्ट सम्झंदा आहिनि, कॾहिं बि कोई हिन मदे जी इस्पताल जे अंदरि हितां जा जेके इक़्तिदार धणी आहिनि, जेके मुक़्तदिर हल्का आहिनि, या जंहिंखे चऊं त जेके स्टेक होल्डर्स आहिनि, पंहिंजी औरतूं वठी था मदे जी इस्पताल में? कतई बि न। बल्कि मां त ईअं चवंदुसि त उहे रिक्शे ऐं मोटर साइकिल ते बि न पंहिंजा ॿार वठी वेंदा, उहे पंहिंजी तौहीन सम्झंदा आहिनि, उहे पंहिंजे बंदि गाॾियुनि में पंहिंजा ॿार वठी वेंदा आहिनि अहिड़े कंहिं इलाइक़नि में जिते हितां जो को माण्हू उन्हनि खे सुञाणे ई न। छो त इहा त उन्हनि खे इंसल्ट लॻंदी त को सुञाइण वारो माण्हू ॾिसे त यार हिन सां माई साण आहे, या इहा बीमार आहे, या हिते हीअ असां ग़रीबनि जा, मज़दूरनि जा, बेरोज़गारनि जा ऐं मिसकिन माण्हुनि जा बचा हिते बि रुलंदा आहिनि, हिते बि सड़ंदा आहिनि। त एतिजाजनि में बि उहे हूंदा आहिनि त वोट जे उन ड्रिगिन कतारुनि में कलाकनि जा कलाक निटराइण उस में बीह वोट ॾियण वारा माण्हू बि इहे ई ग़रीब हूंदा। दोस्तो, जॾहिं ग़रीब माण्हू हर क़िस्म जी उन्हनि अमीर तबिके जे लाइ क़ुर्बानी ॾिए थो, उन्हनि सियासी पार्टियुनि जे लाइ, उन्हनि सियासी अॻुवाननि ऐं लीडरनि जे लाइ एॾी सारी क़ुर्बानी ॾिए थो, त छा उहे बि असां ग़रीबनि जे लाइ कुझु सोचनि था? नथिंग दोस्तो, कुझु बि नथा सोचनि। मां तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान जे अंदरि मुंहिंजे ख़्याल में वॾियूं 3 स्टेक माना धुरियूं आहिनि जेकी अगरि कुझु करणु चाहिनि त करे सघनि थियूं। हिकु आहे जुडिशरी। कॾहिं बि तव्हां ज़िंदगीअ में जिन जी जेतिरी उमिरि आहे त उहा ॾिसो त कॾहिं बि जुडिशरी कंहिं आम माण्हूअ जे मसइले ते को सुओ मोटो वरितो हुजे? नथिंग। अहिड़े क़िस्म जो कोई बि मिसाल हिन वक़्तु एॾो सारो ज़ुल्म थिए थो, हिन खां वधीक ॿियो को ज़ुल्म थी सघे थो? जेकॾहिं कंहिं फ़र्द सां, कंहिं सियासी घराणे सां, कंहिं अमीर सां, कंहिं अहिड़े क़िस्म जे माण्हूअ सां को वाक़ियो थिए थो, को मसइलो थिए थो, त या को अहिड़े क़िस्म जी कानून साज़ी थिए थी, उहो बि यानी कि कुझु मां सम्झंदुमि त उन में बि कॾहिं बि अवामी मफ़ाद शामिलु न हूंदो आहे, त उन जे हवाले सां यकदमि जेको आहे सुओ मोटो वरितो वेंदो आहे। पर हे हेॾो सारो अन्याय ऐं ज़ुल्म थिए थो दोस्तो, हिकु ग़रीब माण्हूअ जो हिन वक़्तु अन्न पाणी दाणू मानी टिकी सब्ज़ी भाॼी सभु बंदि आहे, ऐं दवा दरमल सभु बंदि आहे। न उहो दवा ख़रीद करे सघे थो, न उहो अटो ख़रीद करे सघे थो, न उहो गेहूं ख़रीद करे सघे थो, न उहो का भाॼी भुती ख़रीद करे सघे थो। हर शइ उनजी बंदि आहे। इन खां वधीक को ज़ुल्म थी सघे थो? इन खां वधीक जॾहिं को ज़ुल्म नथो थी सघे त उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ कंहिं बि जेको आहे उहो जुडिशरी जे कंहिं बि माण्हूअ जेको आहे त सुओ मोटो न वरितो हूंदो। हालांकि सुओ मोटो वठी सघिजे थो, इन खां वधीक कहिड़ो ज़ुल्म थी सघे थो? हेॾो सारो जेको आहे इंतिहा दर्जे जो की ग़रीब सां ज़ुल्म थिए थो जंहिंजो को वाली वारिस न आहे। नंबर 2, इस्टेब्लिशमेंट। हाणे त ॻाल्हि तक़रीबन अलॻि नशर थी वई आहे त हिते जॾहिं बि जेके आहिनि हुकूमतूं ठहनि थियूं रहनि थियूं, उन में इस्टेब्लिशमेंट जो वॾे में वॾो हथु हूंदो आहे।
जेकॾहिं कंहिंखे इक़्तिदार ते पहुचाइणो आहे तॾहिं बि एस्टेब्लिशमेंट जे सपोर्ट खां सवाइ नथी पहुची सघे, जेकॾहिं कंहिंखे इक़्तिदार खां हटाइणो आहे तॾहिं बि उन्हनि जी सपोर्ट खां सवाइ नथो थिए। जॾहिं एतिरी सारी इन्फ्ल्यूज़न माना असरु रखंदड़ उहा कुवत आहे त पोइ छा उहा एतिरो नथी करे सघे त पाकिस्तान मां कंहिं अहिड़े माण्हूअ खे अॻिते आंदो वञे जेको अहिड़े क़िस्म जूं पॉलिसियूं ठाहे जेको ग़रीब दोस्त हुजनि, ग़रीब जी मददगार साबित थिए उहा गवर्नमेंट ऐं उहा जेका आहे काबीना ऐं उहा जेका आहे इक़्तिदार धणी उहे ग़रीब जा दोस्त साबित थियनि, ग़रीब जा मददगार साबित थियनि, ग़रीब दोस्त पॉलिसियूं ठाहिनि। अहिड़े क़िस्म जा माण्हू पाकिस्तान में खोटी आहे छा पाकिस्तान में सभु ज़ालिम आहिनि? छा पाकिस्तान में सभु अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि अयाश ऐं जेको आहे सो उन खां अलावा करप्ट माण्हू आहिनि? न दोस्तो, ज़रूरु पाकिस्तान जॾहिं हिन वक़्तु सफ़र करे थो, हिन वक़्तु पाकिस्तान में जेकॾहिं का चङाई असांखे कुझु नज़र अचे थी त उहा उन्हनि चङनि माण्हुनि जे करे आहे। ऐं उहे चङा माण्हू आहिनि पर उन्हनि खे मुआशिरे में रेस्पेक्ट नथी ॾिनी वञे। उहे इदारा उन्हनि खे रेस्पेक्ट ॾियण जे लाइ तयारु न आहिनि, छो त उहे सचा ऐं खरा आहिनि। उहे उन्हनि जे मफ़ादात ते लत रखनि था पहिरियां ई, तॾहिं उहे उन्हनि खे वणनि कोन था। सो दोस्तो, उहा धुर बि मूंखे लॻे थो त उनखे बि हिन मुल्क जे उन्हनि मज़लूम ऐं ग़रीब ऐं मिसकिन मारवड़नि सां का बि हमदर्दी ऐं दिलचस्पी मूंखे नज़र नथी अचे। टी जेका धुर आहे वॾे में वॾी, जंहिंजे लाइ असां नारा हणूं था, जंहिंजे लाइ असां जेलनि में वञूं था, जंहिंजे लाइ असां डंडा बि खाऊं था, जंहिंजे लाइ निटण उस में बि बीहूं था, जंहिंजे लाइ असां सभु कुझु करण जे लाइ क़ुर्बान थी वेंदा आहियूं ऐं तयारु थी वेंदा आहियूं, उहे आहिनि पाकिस्तान जूं सियासी धुरियूं। को न को माण्हू कंहिं न कंहिं सूरत में कंहिं न कंहिं सियासी धुर या पार्टीअ सां वाबस्ता आहे ई आहे। त बराए नाम त महांगाई लाइ भले जा उहे मज़हबी धुरियूं हुजनि, मज़हबी धुरियूं हुजनि, चाहे सियासी निज दुनियावी जेके असां पार्टियूं चऊं था उहे हुजनि, पर उहे असांजे नज़र में सैम पेज ते आहिनि। हिन वक़्तु उन्हनि पिसियल ऐं ग़रीब ऐं मोहताज ऐं मज़लूम तबिके जो कंहिंखे बि उहो अहसासु न आहे जेको हुजणु घुरिजे। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं अॼु सपोज़ कयूं, बिलफर्ज़ कयूं, कंहिं बि सियासी पार्टी जो या मज़हबी पार्टी जो कोई बि लीडर मक़ामी जेको मरकज़ी जेको आहे लीडर आहे, मरकज़ी चेयरमैन आहे, मरकज़ी अमीर आहे, मरकज़ी सदर आहे, उहो जेल में पए त छा उहे पार्टी जा वर्कर माना चुप रहंदा? आख़िर उन्हनि माण्हुनि खे अॼु छा थी वियो आहे जो हिन हेॾे सारे इशू ते उहो कोई बि आवाज़ नथो उतारे। दोस्त, केतिरा ई अॼुकल्ह सोशल मीडिया ते या प्लस में ईअं पंहिंजा बयान जारी कनि था त आख़िर अवाम कॾहिं निकिरंदो? अदा दोस्तो, अवाम पाण निकिरंदो छा? अवाम खे कॾहिं कंहिं न कंहिं सूरत में का लीडरशिप उन्हनि खे रोडनि ते आणींदी आहे, तॾहिं अवाम निकिरंदो आहे। जेकॾहिं 5 माण्हू निकिरनि पाण खे माराइनि छा? हिकिड़ो माण्हू जेको माण्हू चवे थो ॿिए खे त अवाम नथो निकिरे, उहो ख़ुदि बि त अवाम आहे न, उहो ख़ुदि छो नथो निकिरे? उहो निकिरी ॾेखारे न। सो दोस्तो, अवाम निकिरण लाइ तयारु आहे। अवाम जेको आहे उहो हिननि ज़ालिमनि ऐं जाबिरनि खे नेस्तो नाबूद करणु, हिननि इक़्तिदार जे कुर्सी तां हटाइण लाइ तयारु आहे, मगर काई लीडरशिप मुख़लिस इमरान ख़ान जी सूरत में उहो हिकिड़ो होप हुयो पाकिस्तान जे अवाम जो, ग़रीब अवाम जो ऐं हिकिड़े नौजवाननि जो, यूथ जो, मां चवां थो शऊर जो होप हुयो, शऊरवंदनि जी उमेद हुई। पर उन बि पंहिंजे इक़्तिदार जे टेन ओवर ऐं टाइम पीरियड में कुझु बि न कयो, 0/0 उन जी परफॉर्मेंस रही। अॼु पाकिस्तान जो मायूस आहे इंतिहाई उन खां बि त जेकॾहिं असां हिन जे ख़िलाफ़ु तव्हां कॾहिं बि इहो न ॾिठो हूंदो त जेके माण्हू शहबाज़ शरीफ़ PDM जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा हुजनि त को हुननि जे लाइ इमरान ख़ान जे गले में कंडियूं पाराइण जे लाइ चवंदा हूंदा, कतई बि न। बल्कि हाणे हू चवनि था, हाणे अवाम जो इहो ई हिकिड़ो नारो आहे त ही त कुल ज़ालिमनि जा ज़ालिम आहिनि, कुल विकामियल आहिनि। कोई बि पाकिस्तान सां, कोई बि ग़रीब ऐं मज़लूम अवाम सां जेको आहे अवाम दोस्त ऐं उन्हनि जो हामी ऐं मददगार असांखे नज़र नथो अचे। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधायां हिकिड़ी अहम ॻाल्हि, उहा इहा त जेके असां वटि सियासी पार्टियूं हुजनि, चाहे मज़हबी पार्टियूं हुजनि, उहे आख़िर उन ग़रीब ऐं मज़लूम माण्हुनि जे लाइ छो नथा सोचनि, उन्हनि खे रोडनि ते छो नथा कढनि? उन जे लाइ मां जेसि ताईं सम्झी सघियो आहियां, उनजो जेको रीज़न आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त अॼुकल्ह माज़ी में बि पार्टियूं, तनज़ीमूं, उन्हनि जा लीडर ॾिठासीं ऐं अॼु बि ॾिसूं था। मुंहिंजी बि 45 साल उमिरि आहे, मां बि जेको आहे तो नंढे खां वठी मुसलसल जेको आहे सो सियासी स्ट्रगल में रहियो आहियां। त मां जेको आहे अॻु बि ॾिठियूंसीं, अवां बि ॾिठियूं हूंदियूं सियासी पार्टियूं, सियासी अॻुवान, हींअर बि ॾिसो पिया सियासी धुरियूं ऐं सियासी पार्टियूं ऐं सियासी अॻुवान।
अॻे जेके आहिनि माण्हू पंहिंजे घर जो सरमायो ख़र्च कंदा हुया सियासत ते, अॼु ईअं न आहे। चाहे सियासी पार्टियूं हुजनि चाहे मज़हबी पार्टियूं, सभिनी तनज़ीमुनि किराए ते माण्हू हायर कया आहिनि। हर जेका मक़ामी अॻुवाण खां वठी मरकज़ी अॻुवाण ताईं तव्हां ॾिसंदव त सभिनी जूं पघारूं मुक़ररु आहिनि। सभु किराए जा माण्हू आहिनि, सभु ॿिए जे ख़र्च ते अयाशियूं कनि था पिया ऐं उन्हनि खे कंहिं न सूरत में मराहतूं मिलनि थियूं। मां दोस्तो तव्हांखे इहो ई अर्ज़ु कयो त उन्हनि माण्हुनि खे अहसासु न थी सघंदो, छो त उन्हनि खे त पंहिंजो महांगाई अलाउंस मिले थो न। जंहिं माण्हूअ खे का तनज़ीम जी गाॾी मिलियल आहे, तेल मिलियल आहे, उहो तनज़ीम जो कमु करे थो, त ज़ाहिर ॻाल्हि आहे पेट्रोल केॾो बि हुजे ॾींदसि तनज़ीम न, कहिड़ो खीसे में भरींदो। गाॾी जेकॾहिं का ड्रथ खुत आहे, उनजो ट्रेवलिंग अलाउंस आहे, उनजी रहिश आहे, उनजो खाधो पीतो आहे, उन्हनि खे जेको आहे केरु ॾींदो। तनज़ीमूं ई अलाट कनि थियूं, उन्हनि खे ॾियनि थियूं कंहिं न कंहिं सूरत में, त उन्हनि खे महांगाई जी कहिड़ी परवाह आहे। अॼु गिहु जेको आहे अॻे 100 रुपए जो, अॼु 6 सै आहे, उन्हनि खे कहिड़ी परवाह, उन्हनि खे त ॿियो थो ॾिए न। पर उहे जेके माण्हू आहिनि अॻे जेके हूंदा सियासी अॻुवाण बि, उहे पंहिंजे तक़रीबन घर जो ख़र्चु करे पंहिंजी तनज़ीमुनि खे बि अॻिते वधाईंदा, पंहिंजा घर जा चुल्हा बि ॿारींदा, पोइ चवंदा हुआसीं त हिन जी पार्टीअ में वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। अदा फलाणे माण्हूअ जेको आहे सियासत में घर तबाह करे छॾियो पर कुझु हासिलु न थियनि। अदा फलाणे माण्हूअ जेको आहे सियासी हवाले सां पंहिंजो घर तबाह कयो पर घणो कुझु हासिलु करे वरितई। पर हींअर दोस्तो तव्हां मूंखे ॿुधायो त कहिड़ो माण्हू आहे जंहिं पंहिंजी सियासत जे लाइ पंहिंजो पाण ऐं पंहिंजो घर ऐं बिरादरी ऐं पंहिंजो सरमायो तबाह कयो हुजे। नथिंग, को बि कोन्हे। इन जी वजह इहा ई आहे त अॼु सभिनी तनज़ीमुनि पंहिंजे लाइ किराए ते माण्हू, पघारुनि ते माण्हू हायर कया आहिनि। उहे पघारुनि ते मुक़ररु कयल माण्हू उन्हनि जी ॿोली ॻाल्हाईंदा, अवाम जी, ग़रीब जी, मज़लूम जी कॾहिं बि ॿोली न ॻाल्हाईंदा। सो दोस्तो ही वक़्तु आहे वरी बि। मां सिर्फ़ु जिंदो दिरो में त कंटेस्ट कयां थो इलेक्शन, पर जेको आहे मां सिर्फ़ु जिंदो दिरो जी ॻाल्हि नथो कयां। मां ओवरऑल जिते जिते बलदियाती इलेक्शन आहे उते मां चाहियां थो तब्दीली। हिननि माण्हू जेके हिन वक़्तु PTM जो पार्ट आहिनि, जिन हेॾी सारी महांगाई जेको आहे तो करे छॾी आहे, उहे कहिड़े मुंहं सां तव्हां ॾे अचनि था ऐं तव्हां कहिड़े मुंहं सां उन्हनि खे वोट ॾींदव? का आहे का को तुक बणिजे थो, को सबबु, को रीज़न, का वजह बणिजे थी दोस्तो? असांजूं इस्पतालूं, असांजो तालीमी सिस्टम, असांजा रोड रस्ता, असांजा ॻोठ वीरान ऐं तबाह लॻा पिया आहिनि। कहिड़ी ख़ुशीअ में उन्हनि खे वोट तव्हां ॾींदव? कम अज़ कम असां एतिरो त करे सघूं था त असां कुझु नवां चेहरा आणियूं, नवां उमेदवार आणियूं ऐं इन्हनि पार्टियुनि खे रिजेक्ट कयूं, त असां जेको आहे उहो को उन्हनि ज़ालिमनि खे, उन्हनि फासिकनि फाजरनि खे कुझु अहसासु ॾियारे सघूं हिन सूरत में। सो दोस्तो उमेदु आहे त कुझु न कुझु ज़रूरु अवां इन्हनि शयुनि ते गौर कंदव। वरी इंशाअल्लाह ताला नेक्स्ट टाइम अवां तां वरी नेक्स्ट टॉपिक से अवां तां मुखातिबु थींदासीं। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। पंहिंजे मेज़बान कमांडो पाण खे अल्लाह हाफ़िज़।